हाणे मांखे ख़बर ॾींदासीं पनवाकिल भरिसां ॻोठ काबिल महतब में मोटरसाइकिल जी टक्कर में पीरसन फोत थी वियो आहे। हादसे में रोड भरिसां बीठल साबिर अली महतम फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर वासां शेयर पिया करियूं। ॻोठ काबिल महतब में मोटरसाइकिल जी टक्कर में पीरसन फोत थी वियो आहे। हादसे में रोड भरिसां बीठल साबिर अली महतम थॾे ते फोत थी वियो आहे। जॾहिं त फोती खे जेको आहे एम्बुलेंस न मिलण जे करे फटे वारे रक्शे ते अस्पताल पहुचायो वियो पए तो उन रस्ते में जेको आहे दम ॾेई छॾियो आहे। रिपोर्टर अकरम झंडीर असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अकरम, इन वाक़े बाबति तफ़सील ॿुधाइजो। अकरम, जेकॾहिं अवां मूंखे ॿुधी सघो पिया त ॿुधाइजो त ॻोठ काबिल महतब में ही हादसो पेश आयो आहे। इन हवाले सां छा डिटेल्स आहिनि मां वटि? हेलो अकरम, जेकॾहिं अवां मूंखे ॿुधी सघो पिया त इन वाक़े बाबति तफ़सील ॿुधाइजो। ही पनवाकिल ठिकरासे में रोड हादसो पेश आयो है, जंहिंजे नतीजे में एक पीरसन शख्स फोत थी वियो है। जॾहिं त फोती पीरसन जे वारसनि जो चवणु आहे त असांजो पीरसन साबिर मोहतम कंहिं कम सां ॻोठ काबिल मोहतम वारे रोड ते बीठल हुयो त हिनखे तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल वारे अची टक्कर हयो, जंहिं सबबु पीरसन तॾहिं ते ई फोत थी वियो आहे। जॾहिं त पीरसन जो लाश हादसे खां पोइ पनवाकिल जी तालके अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश वारसनि जे हवाले कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी अवां जी अकरम। जी नाज़रीन, अवांखे ख़बर पिया ॾियूं त ॻोठ काबिल महतब में मोटरसाइकिल जी टक्कर में पीरसन फोत थी वियो आहे। हादसे में रोड भरिसां बीठल साबिर अली महतम फोत थी वियो आहे। बुलेटिन जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे अवांखे